हम सफ़र साथी जो प्यार जेको आहे उहो दिलि मां नाहे वेंदो। ज़ाल मुड़ुसु सुता पिया हुया, अधु राति थी दरवाज़ो खड़कियो त छोकिरी उथी ॾिठई त ससु मुंहिंजी आहे जंहिं दरवाज़ो खोलियो ऐं ॿाहिरि वञे थी पई। हिन वञी पंहिंजे मुड़ुस खे उथारियो जे तुंहिंजी अमड़ दरवाज़ो खोले हिनमहिल काॾे थी वञे अधु राति जो, लॻे थो हिन जो को चकर आहे कंहिंसां। ओॾी महिल ई छोकिरे चए चुप कर, मुंहिंजी माउ अहिड़ी न आहे। मुंहिंजे पीउ खे मरंदे साल थियो आहे ऐं मुंहिंजे माउ पीउ जो पाण में वॾो प्यारु हुयो। मुंहिंजी माउ अहिड़ी न आहे, अहिड़ी ॻाल्हि न कर। छोकिरी जो मां अहिड़ी ॻाल्हि कोन थी कयां, पर उथी ॾिस न पंहिंजी माउ खे काॾे थी वञे। चई ठीकु आहे ॾिसूं था। छोकिरो उथियो, चोपल पातई, हिन खे चई हली हाणे आस्ते आस्ते ॾिसूं था। ॾिठो त घर खां ॿाहिरि निकिरी वई, हे बि पोयां आस्ते आस्ते हलंदा विया। छोकिरी हर हर चवे पंहिंजे मुड़ुस खे, चई ॾिस काॾे थी वञे। चई हिनमहिल पंहिंजे यार सां मिलणु। हिन चयो मुंहिंजे माउ जे नाले हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाए, मुंहिंजी माउ अहिड़ी न आहे। कि तुंहिंजी माउ त न आहे, पर हिनमहिल वञे काॾे थी पई। चई उहो ॾिसूं था न, हलूं था न। हलंदा आया, आख़िर ॻोठ खां ॿाहिरि निकिरी आई। हुन वरी चयो पंहिंजे मुड़ुस खे, चई ॾिस हाणे काॾे ॾिस यार सां मिलण थी वञे ॿाहिरि। हिन खे चई चुप कर, मुंहिंजी माउ जे नाले हिकु लफ़्ज़ न चओ। मुंहिंजी माउ अहिड़ी न आहे, चुप करे वेह तूं। हलूं था, ॾिसूं था न छा आहे। हलंदा विया, ॾिठई त हिन वारी माउ वरी जेका हिननि जी ज़मीन हुई त वरी उहो रस्तो वरितई। ज़ाल चयो हिन खे, चई ॻाल्हि ॿुध, हे तूं वारी माउ त वञे थी असांखे ॿनी ॾे, ओॾे थी वञे ज़मीन ते, पर हिनमहिल त कहिड़ो फसल आहे ई कोन, को ज़मीन ते काॾे थी वञे अधु राति जो। हिन चयो चुप कर न, असां बि हलूं था पियूं, ॾिसूं था न काॾे थी वञे। आख़िरकार ज़मीन खुटी वई। हाणे हुन रस्तो वरितो क़ब्रिस्तान जो। हिननि जे ज़मीन जे पोएं पासे खां हुयो क़ब्रिस्तान। इते वरी छोकिरी चयो पंहिंजे मुड़ुस खे, चई ॻाल्हि ॿुधई। चई कहिड़ी। चई क़ब्रिस्तान ॾे थी वञे, लॻे थो तुंहिंजी मड़ ॾाइण आहे। चई चुप कर, मुंहिंजी माउ जे नाले हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाए, मुंहिंजी माउ ॾाइण न आहे। चई न तॾहिं त वञे थी क़ब्रिस्तान ॾे, अधु राति जो क़ब्रिस्तान ॾे कीअं थी वञे। असां ॿ ॼणा त हलूं त असांखे भउ थो थिए, उहा अकेली पई थी वञे। हे पक हे ॾाइण अथई। हिन खे चई चुप कर, मुंहिंजे माउ जे नाले हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाए, न त तोखे न क़ब्रिस्तान दफ़न कंदोसीं मां। मुंहिंजी माउ अहिड़ी न आहे। चुप कर, त हलूं था पोयूं ॾिसूं था। हे बि हलंदा आया। हिननि ॾिठो जो उहे क़बरूं किथे ॾाॾे जी, किथे नाने जी। हलल आहे, जेका हिन जे पीउ जी क़बर हुई उते वञी हिन जी माउ वञी वेही रही। हिन जो ॾिठो परे खां चांड्रोकी राति हुई। चई इहा त मुंहिंजे अबे जी क़बर आहे, उते जे अमड़ वेही रही आहे, अबे जी क़बर ते। सो छाजे लाइ। इते हाणे हिन खे पंहिंजी ज़ाल चए पई, ॾिस हाणे क़ब्रिस्तान ते आई आहे, हाणे हिते माना जिन्ननि सां ऐं इन्हनि सां हे ॻाल्हियूं कंदी। हिन खे चई चुप कर, मुंहिंजी अमड़ अहिड़ी न आहे, चुप कर, असां ॾिसूं था न सॼो लका। हिननि छा कयो, हे बि लिकंदा लिकंदा का क़बर अहिड़ी ॿधल हुई, उन जी आड़ में अचे हे बि वेही रहिया। हाणे हुन जे वेझो थिया। हुन चयो हीअ त मुंहिंजे अबे जी क़बर आहे, हे त उते अचे वेही रही आहे। हाणे हली हलूं, असां वटि पासो वठी उते वेही ॾिसूं छा आहे। हे बि आया, हिकिड़ी क़बर हुई ॿधल हुई सीमट सां, अचे उन पासो वठी हे बि वेही रहिया। इते हाणे हिन पंहिंजी अमड़ जो ॻाल्हाइणु ॿुधो ऐं उहा हाणे ॻाल्हाए पई हिन जे अबे सां। हुनखे चए पई तोखां मां जुदा थी आहियां, साल थी वियो आहे मूंखे, तूं त जुदाई करे हलियो वएं।
हाणे मां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारियां? इहा महिरबानी कर मूंखे ई पाण ॾे घुराए। मुंहिंजो हाणे जेको साह थो निकिरे हुन घर में मूंखे को मज़ो ई कोन थो अचे। जा तूं निकिरी अच, भला वेह अची मूंसां कचहरी कर घड़ी खण। अॼु मूंखे तुंहिंजी एॾी सिक लॻी जो दिलि चयो त हिमल हिमल तोसां अची मां मिलां। इन जे करे मां हली आयुसि हेॾे। हाणे ॿाहिरि निकिरी मूंसां कचहरी कर, मूंसां मिल। जा त मूंखे हाणे पाण ॾे घुराए। हाणे मुंहिंजो साह थो निकिरे हिन दुनिया में। हिन दुनिया में को मज़ो कोन्हे को। मूंखे हाणे घर बि खाइण थो अचे। इहा महिरबानी कर मूंखे पाण ॾे घुराए बसि। ईअं चई ऐं ख़ामोश थी वई। हिननि ॾिठो 2 मिंट 5 मिंट 10 मिंट अधु कलाकु थी वियो, मुनो कलाकु थी वियो, को आवाज़ ई न पियो अचे। हिते ज़ाल चयो पंहिंजे मुड़ुस खे, चई वञ पंहिंजे मड़ खे ॾिस भला निंड वठी वियसि या? हाणे ॻाल्हाइण बि नथो अचे। हिते हिननि पंहिंजा ॻोड़ा उघिया। हिते एतिरी भरिया मोहबत जो हेतिरो ॻोठु परियां फिटी करे क़ब्रस्तान ते आई आहे। इहा मोहबत, अहिड़ी मोहबत केरु कंदो? अचे पंहिंजी माउ खे मथे ते हथ रखे चई अमा अमा कई त उहो त किरी पई। हिन हथु खणी ॾिठो त साह आहे ई कोन को। ज़ाल खे चई अमा त गुज़ारे वई। चई गुज़ारे वई। चई हीअ त इन खे चए पई न हुनखे त मूंखे पाण ॾे घुराए, जा तूं निकिरी अच। इहा मोहबत आहे, इहो रूह हो हुनजो। हे त अॻ में मरी वई बसि। यानी ईअं ई असांखे ॾेखारण में अचे पई त हीअ जहिड़ी आहे। ओॾी महिल हुनखे खणी सिधो घरु आंदऊं। अचे गुसुल ॼाराए सुबुह जो जनाज़ो पढ़ाए वञूं, दफ़न करे छॾियऊं। पोइ ज़ाल मुड़ुस सोचींदा रहिया त अहिड़ी मोहबत ज़ाल मुड़ुस जी कॾहिं असां तारीख़ में कोन ॾिठो। जो हेतिरो पंधु परे क़ब्रस्तान, पोइ बि राति जो अकेली उते वई आहे ऐं वञी हुनखे चए त मूंखे तूं पाण ॾे घुराए, जा तूं निकिरी आहे। सो दोस्तो, ईअं ई हूंदो आहे। अगरि ज़ाल मुड़ुस जी मोहबत ईअं हूंदी आहे, जेके आहिनि ज़ाल मुड़ुस, सची मोहबत ईअं ई हूंदी आहे। अगरि हम सफ़र साथी विछड़ी वेंदो आहे त पोइ ईअं ई लॻंदो आहे त हीअ दुनिया ॼण त कंहिं कम जी ई न आहे। हिन दुनिया में ॼण त साह पियो थो निकिरे पोइ त। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजी स्टोरी पसंदि अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही त वरी ॿिए कंहिं वीडियो मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।